साईं मुंहिंजा कंहिं मुल्क जे बादशाह जी ज़ाल राणी राणी निकिती शिकार जे लाइ। हाणे जॾहिं राणी निकिती शिकार जे लाइ त अकेले सिर अकेली हाणे वई हिकिड़े झंग में घोड़े ते चढ़ी। हाणे हुन शिकार जो सामान सभु मौजूदु हुजे, गज़ कमान तलवार वग़ैरह इहो सभु हुजनि। ऐं राणी चवणु लॻी त आऊं शिकार कंदसि अॼु हरण जो, ऐं मुंहिंजे मुड़ुसु बादशाह खे हरण जो गोश्त खाराईंदसि। ऐं जीअं हूअ वाह वाह करे त आउं बि हरण जो शिकार करे आई आहियां। राणीअ उन झंग तरफ़ निकिती आई, उन झंग में शिकार करण जे लाइ। हाणे काफ़ी टाइम हेॾां होॾां रुलण खां पोइ बि को शिकार वग़ैरह राणी खे न मिलियो। राणी चवणु लॻी ख़बर कोन्हे झंग जा हरण वग़ैरह सभु केॾां विया आहिनि जो मूंखे अॼु मिलनि ई न पिया। राणी काफ़ी हिते हुते झंग में रुलंदे रुलंदे नेठि हिकिड़ो हरण राणी खे ॾिसण में आयो। राणी चवणु लॻी इहो हरण आहे, अॼु इन जो शिकार कंदसि। राणीअ हुनखे जीअं तीर हयो हरण खे त तीर हरण खे न लॻो, घुसी वियो तीर ऐं हरण भॼणु लॻो। हरण जॾहिं भॼणु लॻो त राणी उन जे पुछां भॼणु लॻी। हाणे राणी खे इहो ई हो त इन हरण जो आऊं शिकार लाज़मी कंदसि। हाणे शिकार करण जे लाइ उन हरण जे पोयां लॻी। हरण भॼंदो वञे, जाम भॼंदो वञे ऐं राणी उन जे पुठियां हुजे। हाणे काफ़ी पंधु हरण उन राणी खे कढी आयो, माना परे निकिरी पिया। हाणे राणी ऐं हरण तमामु परे निकिरी पिया। हाणे हरण हिकु अहिड़े झंग में वञी ढरियो, तमामु जाम घाटो झंग हुजे, हिकिड़ो वॾो ॿेलो हुजे, उन में हरभरू केरु न ईंदो न वेंदो हुजे, तमामु घाटो झंग हुजे। अॻूणे टाइम में झंग वग़ैरह तमामु जाम हूंदा हुआ, एतिरी आबादी वग़ैरह माण्हू चइजनि उहे एतिरा कोन हूंदा हुआ। नेठि राणी बि उन हरण जे पुठियां उन झंग में वञी ढरी। हरण उन ॿेले में ग़ाइबु थी वियो। त हाणे हिते राणी चवणु लॻी त आऊं हिन घाटे झंग ॿेले में इन हरण जे पुठियां त लॻी आहियां, पर हरण हिते ॾिसिजे ई कोन थो, ख़बर न आहे केॾां ग़ाइबु थी वियो आहे। हाणे राणी हिते हुते उन हरण खे ॻोल्हणु लॻी, पर हरण हिन खे किथे नज़र ई न आयो। तव्हांजो हणंदे हणंदे हिकु जॻह खंडर चइजे, हिकिड़ी अहिड़ी गुफ़ा चइजे, उहा राणी खे नज़र आई। हिते राणी चवणु लॻी त हीअ ख़बर न आहे कंहिंजी जॻह आहे, छा आहे, वञी ॾिसां त सही। राणी आई उन जॻह में, ॾिसे त उते हिकु ॾाइण वेठी हुई। राणी जॾहिं ॾिठो त राणी हैरान थी वई। त ॾाइण चवणु लॻी राणी खे त मूंखे तुंहिंजो ई इंतज़ारु हो, तूं मुंहिंजे आस्थाने ते पुॼी वे। राणी चवणु लॻी त तूं ॾाइण आहीं, तोखे ॾिसण सां ई मूंखे ईअं महसूसु थिए पियो त तूं हिकु ॾाइण आहीं, ऐं तूं हिन झंग हिन ॿेले में हिते कीअं? त ॾाइण चवणु लॻी त आऊं ॾाइण आहियां ऐं माण्हुनि खे, जानवरनि खे, ज़नावरनि खे, सभिनि खे जंहिंखे आयो उन्हनि खे खायां थी। हिते राणी चवणु लॻी तॾहिं आऊं सम्झां त हिन झंग में जानवर ज़नावर का शइ कोन रही आहे, सभु तूं खाई वई आहीं। ॾाइण चवणु लॻी त हा बिल्कुलु आऊं उन्हनि खे खाई वई आहियां, ऐं आऊं ई हरण थी उते हलियसि पिए। तो मुंहिंजे पोयां मूंखे शिकार करण जे लाइ तूं ई मुंहिंजे पोयां हुएं, ऐं आऊं तोखे हिते वठी आई आहियां। हाणे आऊं तोखे बि न छॾींदसि। त हिते राणी चवणु लॻी ॾाइण खे त मूंखे छॾे ॾे, ऐं आऊं तोखे कुझु बि न कंदसि। राणी हाणे एतिरो कुझु ॾाइण खे चवणु लॻी। हाणे ॾाइण छा कयो जो हुनखे थोरो जादू वग़ैरह बि को हो, को इल्मु वग़ैरह बि हो। नेठि ॾाइण उन राणीअ खे भोलड़ी बणाए छॾियो पंहिंजे इल्म जे ज़रिए, पंहिंजे जादू जे ज़रिए। उहा राणी थी वई भोलड़ी। हाणे ॾाइण सोचणु लॻी त हाणे मूं हिन राणी खे भोलड़ी बणाए छॾियो, हाणे आऊं हिन राणीअ जो गेटअप करे ऐं ख़ुदि राणी थी वञा उन बादशाह जी बादशाही में रहां। हिते झंग में जानवर ज़नावर सभु मूं खाई छॾिया आहिनि, खाइण जे लाइ कुझु बि कोन्हे। वञा थी उते बादशाह वटि ऐं उते ई राणी थी रहंदसि, ऐं पोइ उन ॻोठ जा, उन इलाइक़े जा माण्हू पई सुठे नमूने सां सही तरीक़े सां बि खाईंदसि, मज़े मज़े सां। ॾाइण छा कयो जो राणी खे त भोलड़ी बणाए छॾियो। राणी जो गेटअप करे ॾाइण
राणी थी वई। सो हाणे चढ़ी घोड़े ते सिधो आई महल में। हाणे उहो राणी असुल जेका हुई सा भोलड़ी हुजे उन झंग में उते ई रहिजी वई। हाणे हेॾां होॾां वञणु लॻी पर हाणे करे छा, तो हाणे भोलड़ी हुजे। सो हाणे उहा ॾाइण राणी सिधो आई महल में त बादशाह चवणु लॻो त शिकार करे आए। सो हिते उहा ॾाइण राणी चवणु लॻी त हा शिकार आऊं करणु वई हुअसि पर कुझु न मिलियो ऐं शिकार को बि फाथो कोन, मतिलबु त मूंखां को बि शिकार कोन थियो। त बादशाह चवणु लॻो तोखां शिकार न थींदो, शिकार करण जे लाइ असीं आहियूं, असीं कंदासीं, अव्हां खां शिकार न थींदो। सो नेठि माठि करे ॾाइण राणी वेही रही। सो हाणे जॾहिं अची राति थी त उन ॻोठ मंझां माण्हू ग़ाइबु। हाणे हिकिड़ी राति छॾे ॿी राति माना माण्हू ग़ाइबु थींदो वञे त बादशाह परेशान थी वियो त ॻोठ में छा पियो थिए। ॻोठ वारा बि अची बादशाह खे दांव वग़ैरह ॾियणु लॻा त ख़बर न आहे ॻोठ में छा आहे, रोज़ या ॿिए ॾींहुं माण्हू ग़ाइबु थींदो वञे, ख़बर कोन्हे कहिड़ी मुसीबत आहे छा आहे। हाणे इहे सभु कम हुजनि उन ॾाइण राणी जा जेका बादशाह वटि मौजूदु हुजे। सो ई माण्हू ग़ाइबु करियो ऐं खाईंदी हुजे। हाणे होॾां उहो बादशाह जी असुल राणी जेका ॾाइण थी वई, हाणे उहा असुल राणी जेका भोलड़ी थी वई। त हाणे उहा वीचारी हेॾां होॾां दर बदर झर झंग में पई हले करे हेॾां होॾां। सो हाणे एतिरे क़दुरु जो ॻाल्हाए बि न सघे, सिर्फ़ु भोलड़ी वारी ज़बान भोलड़ी वारी ॿोली हाणे ॻाल्हाए त कंहिंखे ॿुधाए, हाणे माॻे मजबूर केॾां वञे। सो उन जंग में हिते हुते ऐं होॾां बादशाह जी बादशाही में रोज़ ॿिए ॾींहुं टे ॾींहुं माण्हू ग़ाइबु थींदा वञनि। ॾाइण सुकून सां जेॾी महिल बि हुनखे बुख लॻे त हिकिड़ी राति छॾियो ॿी राति उन ॻोठ जा माण्हू ग़ाइबु, उन्हनि खे खायो छॾे। बादशाह बि उते परेशान हुजे। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त हाणे इन मसइले जो को हल कढ, आख़िर छा आहे, कहिड़ी मुसीबत आहे। ॻोठ वारा बि अची दांव खणियो अचनि मूं वटि, हाणे आऊं बादशाह आहियां हिन ॻोठ जो, हिन राज जो। सो हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इहो मसइले जो हल मूंखे कढणो पवंदो। तो वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत इन ॻाल्हि जी खोज खोजा में लॻा पिया आहियूं, मन किथां को कमु थी पवे। सो नेठि होॾां हू भोलड़ी असुल राणी जेका भोलड़ी हुजे सो हिकिड़े जंग में वेठी हुजे पई रोए, ॻोढ़ा ज़ारो ज़ार पिया वहनि। त हाणे उते हिकु उन ॻोठ जो उन इलाइक़े जो पासे में को हो ॻोठ। सो उन इलाइक़े जो माण्हू ग़रीब हो, सो काठियूं वग़ैरह वढण जे लाइ काठियार चइजे, काठियूं वग़ैरह वढींदो हो, उन मंझां पंहिंजो जान वग़ैरह हलाईंदो हो। सो उहो आयो उन जंग में काठियूं वग़ैरह वढण जे लाइ त हुनजी नज़र हिन भोलड़ी ते पई जेका असुल राणी हुजे, भोलड़ी जे रूप में हुजे, उन ते पई। त हू सोचणु लॻो त हीअ भोलड़ियूं मूं ॿियूं बि ॾिठियूं पर हीअ भोलड़ी मूंखे थोरी अजीब लॻे पई ऐं हिन जी अखियुनि मंझां ॻोढ़ा ज़ारो ज़ार वहनि पिया, ख़बर न आहे छा मसइलो आहे। सो हिते उहो ग़रीब वीचारो जेको काठियूं वढण वारो जेको काठियार हो सो सोचणु लॻो त आख़िर का न का ॻाल्हि आहे, वञा हिन भोलड़ी वटि पुछा वुछा करियां। सो नेठि उहो ग़रीब काठियार भोलड़ी वटि आयो ऐं चवणु लॻो त ॾे ख़बर छा मसइलो आहे जो तुंहिंजी अखियुनि मंझां ॻोढ़ा वहनि पिया। सो हिते हाणे भोलड़ी कुझु ॿुधाए न सघे छो त हू ॻाल्हाए न सघे। हाणे उहो काठियार वीचारो परेशान हुजे, उहो बि न सम्झी सघे। सो नेठि उहो बि काठियूं वग़ैरह करे ऐं वरी वापसी पंहिंजे घर ॾांहुं हलियो वियो। सो हुनखे बि इहा ॻाल्हि सम्झ में न आई त भोलड़ी छो पई रोए। हाणे ॿिए ॾींहुं वरी बि आयो काठियूं करणु, उहा भोलड़ी वरी उते पुॼी हुई त तॾहिं बि उहो हमरा परेशान थी वियो त हीअ भोलड़ी वरी बि रोए पई, आख़िर हिन सां को न को मसइलो आहे। त हाणे हिते ग़रीब काठियार चवणु लॻो उन भोलड़ी खे त छा तूं मुंहिंजे घर हलंदे तोखे आऊं उते वठी हलां। त हिते भोलड़ी इशारे में चयो, उहा राणी हुई उन चयो त बिल्कुलु हा हा कई कंध सां, मतिलबु त उन हा कई। सो नेठि उहो ग़रीब काठियार उन भोलड़ी खे वठी सिधो पंहिंजे घर आयो ऐं पंहिंजी ज़ाल सां सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीअ मसइलो हीअ आहे। त हाणे काठियार जी ज़ाल बि चवणु लॻी त आख़िर हिन सां को न को मसइलो आहे पर हाणे हीअ हल कीअं कजे। सो नेठि ॻोठ जा ॿ टे माण्हू ॿिया बि हुआ, के चङा के सुठा सुलझियल माण्हू, सो बि अची उते गॾु थिया। त हाणे पाण में सलाह करणु लॻा त हाणे भोलड़ी ॻाल्हाए बि नथी सघे ऐं हिन सां को न को मसइलो आहे जेको हिन जो हल कजे। सो नेठि उहे पाण में चवणु लॻा त हाणे छा करियूं जो हिन मसइले जो हल निकिरी पवे। सो नेठि हिननि सोचियो त को
अहिड़ो फ़क़ीर वग़ैरह वठी अचूं जीअं हिन जे दिलि जी हाल जी ख़बर उन फ़क़ीर खे पए, बाक़ी पाण खे न पवंदी त हाणे ख़बर न आहे छा मसइलो आहे। सो नेठि हिकिड़े फ़क़ीर खे वठी आया उन भोली वटि। सो सॼी हक़ीक़त करे उन फ़क़ीर खे ॿुधायूं त हीउ मसइलो हीअं आहे। सो हिते फ़क़ीर पंहिंजे हिसाब सां पढ़ाई वग़ैरह करे ऐं चवणु लॻो त हीअ भोली न आहे, हीअ त पंहिंजे बादशाह जी ज़ाल राणी आहे जेको भोली थी पई आहे। त सभु माण्हू हिते हैरान थी विया त बादशाह जी ज़ाल राणी ऐं भोलड़ी इहा ॻाल्हि सम्झ खां मथे आहे। सो ॻोठ वारा माण्हू चवणु लॻा उन फ़क़ीर खे त पोइ वारो कर हिन खे भोलड़ी मञा वरी वापसी असुल राणी बणा, जीअं ख़बर त पवे ऐं बादशाह जे जेका महल में वेठी आहे सा त राणी त मौजूदु आहे हुते। सो फ़क़ीर चवणु लॻो त हाणे पाण हिन खे असुली रूप में बणायूं था, हिन खे राणी करियूं था त जीअं ख़बर पवे आख़िर मसइलो छा आहे। सो नेठि पंहिंजे फ़क़ीर पंहिंजे इल्म जे ज़रिए पंहिंजे पढ़ाई जे ज़रिए नेठि भोली मञा असुल राणी थी वई। सो हिते हाणे हाल अहिवाल वठणु लॻा राणी खां। राणी चवणु लॻी त अव्हां जूं महिरबानियूं, ऐं काठियार खे चवणु लॻी त तुंहिंजूं महिरबानियूं जेका तो मुंहिंजी मदद कई ऐं तूं हिते मूंखे वठी आया आहीं, अव्हां जूं महिरबानियूं। ऐं अव्हां फ़क़ीर घुरायो ऐं मूंखे वापसी भोली मञा राणी बणायो। हाणे हिते राणी चवणु लॻी त हाणे हीउ मसइलो हीअं आहे, शिकार जे लाइ आउं वियुसि, माना सॼी हक़ीक़त करे राणी इन्हीअ फ़क़ीर खे, इन काठियार खे, इन ॿ टे ॻोठ वारा जेके हुआसीं उन्हनि सभिनी खे ॿुधाए त हीउ मसइलो हीअं आहे। ऐं जेका बादशाह वटि जेके मुंहिंजे मुड़ुस वटि मौजूदु राणी आहे सा उहा राणी वाणी कोन्हे, उहा ई ॾाइण आहे जंहिं मूंखे भोलड़ी बणायो हो। हाणे इन महल में रहे पई ऐं माण्हू पई खाए। त हिते सभु ॻोठ वारनि जूं अखियूं खुलियूं से चवणु लॻा त हा बिल्कुलु, तॾहिं चऊं त हिकिड़ी राति छॾे ॿी राति माण्हू पिया ग़ाइबु थियनि। सो इहे इन ॾाइण जा कम आहिनि। हाणे छा कजे, राणी खे चवणु लॻा। सो हिते राणी चवणु लॻी त वञो, ख़बर कंहिंखे बि न पए, बादशाह खे हिते वठी अचो। सो नेठि माण्हू विया वञी बादशाह खे वठी आया। बादशाह जॾहिं आयो त बादशाह ॾिसी राणी खे हैरान थी वियो, चवणु लॻो त हिकिड़ी राणी हुते मौजूदु, हिकिड़ी हीअ ॻाल्हि सम्झ खां मथे आहे। सो नेठि सभिनि थी ऐं संदसि ज़ाल राणी सॼी हक़ीक़त करे बादशाह खे ॿुधाई त हीउ मसइलो हीअ आहे, ॿियो कुझु बि कोन्हे, जेका महल में वेठी आहे सा ॾाइण आहे। सो नेठि बादशाह ऐं उहे कुझु माण्हू, उहा संदसि असुली ज़ाल राणी ऐं उहो फ़क़ीर, हाणे सभु निकिता अची उन ॾाइण खे सज़ा ॾियण जे लाइ। हाणे सिधो अची महल में पुॻा त उहा ॾाइण, उहा राणी मौजूदु हुजे। सो फ़क़ीर छा कयो, जो महल जे चौधारी कड़ो ॾियारे छॾियो ऐं चवणु लॻो त मतां ॾाइण पंहिंजे इल्म जे ज़रिए, पंहिंजे जादू जे ज़रिए भॼी न वञे। सो कड़ो ॾेई छॾियो फ़क़ीर ऐं सभु अंदरि आया थो ॾाइण राणी मौजूदु हुजे। सो बादशाह चवणु लॻो उन ॾाइण राणी खे त हाणे तुंहिंजो खेल ख़तमु थी वियो, काफ़ी माण्हू बेगुनाह वीचारा तो खाधा, तो उन्हनि खे मारियो, हाणे तूं न बचंदे। सो नेठि बादशाह वटि तलवार हुई। सो यकदमि वार कयईं उन ॾाइण राणी ते। उन ॾाइण राणीअ जी सिसी लही वई। सिसी जॾहिं लही वई त हिते फ़क़ीर चवणु लॻो त हाणे हिन ॾाइण राणी जी सिसी त तो ॾाइण जी लाहे छॾी आहे, पर हाणे हिन जो जिस्म सॼो साड़िणो पवंदो ऐं साड़े हिन जी ख़ाक गॾु करे कंहिं पाणी में वाहे छॾियूं त जीअं हीअ ख़तमु थी वञे। छो त कारो इल्म बि ॼाणे थी, कारो जादू बि हिन वटि आहे, त मतां वरी हीअ ज़िंदा न थी वञे। सो हिननि छा कयो, जो उन ॾाइण जे जिस्म खे, उन बदन खे सॼो साड़े ऐं उन जी ख़ाक खे अहिड़े हिसाब सां खणी ऐं कंहिं पाणी में हिननि लोड़े छॾी। त हिते बादशाह चवणु लॻो राणी खे त महिरबानी कजांइ, शिकार बिगार ते कॾहिं बि न वञिजांइ, मतां को अहिड़ो वरी वाक़ियो थी वञे। सो राणी चवणु लॻी त आउं कॾहिं बि शिकार ते या किथे बि कोन वेंदसि ऐं कॾहिं बि अहिड़ो कमु न कंदसि। मूंखे सज़ा मिली वई आहे ऐं बेगुनाह माण्हू बि वीचारा मारिजी विया, उन ॾाइण मारे छॾिया। सो नेठि राणी शिकार करणु पोइ छॾे ॾिनो ऐं ॾाइण बि मरी वई ऐं ॻोठ जा माण्हू बि वीचारा सुठे नमूने सां रहणु लॻा ऐं बादशाह पंहिंजी बादशाही सुठे नमूने सां हलाइणु लॻो। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।